अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पीटीआई बानी पिम्स अस्पताल मां तिबी चकास बाद ॿीहर अडियाला जेल मुंतकिल। सख्त सिक्योरिटी इंतजामनि हेठि पीटीआई बानी खे पिम्स अस्पताल पहुचायो वियो। अस्पताल मां तिबी मुआयने बाद बानी तहरीक इंसाफ के ॿीहर जेल मुंतकिल कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ दावा कई आहे त डॉक्टरनि पीटीआई बानी खे मुकम्मल सेहतमंद करार ॾिनो आहे। पिम्स अस्पताल में अल-शिफा अस्पताल जा डॉक्टर भी मौजूद हुआ। पीटीआई बानी जी भेण उज़मा खान इलाज जे समूरनि मरहलनि दौरान मौजूद हुई। सिक्योरिटी इंतजामनि खे नज़र में रखंदे पीटीआई बानी खे पिम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत बानी पीटीआई जे अस्पताल मुंतकिली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ॿीहर नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नईं दाख़िल करायल दरख़्वास्त में रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ ख़त्म कया विया। वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त बानी पीटीआई खे अस्पताल में रखण जो फ़ैसिलो उन जी फैमिली, मीडिया या अदालत खे न पर डॉक्टरनि खे करणो आहे। उनखे अहिड़ी का बि बीमारी न आहे जो खेसि डिघे अरसे ताईं अस्पताल में रखियो वञे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त छा हर कैदीअ खे प्राइवेट अस्पताल मुंतकिल कयो वञे। माज़ी में नवाज़ शरीफ़ खे इलाज लाइ जेल मां सरकारी सर्विसिस अस्पताल मुंतकिल कयो वेंदो हुयो। मेडिकल बोर्ड जी तजवीज़ ते नवाज़ शरीफ़ जो परडे॒ह मां इलाज थियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर खान चयो आहे त पीटीआई बानीअ खे अस्पताल मुंतकिल करण ऐं उते रखण सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत लाज़मी हुयो। जेको कुझु थियो उन जी उमीद न हुई। इहा वॾी बदकिस्मती आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बिल्कुलु वाज़िह हुयो, पर को अहिड़ो आहे जेको मसइलनि जो हल नथो चाहे। पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर खान चयो आहे त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में को मसइलो हुजे हा त नज़रसानी कराए सघिजे थी। चाहियूं था त सियासी मसइलनि जो हल सियासी तरीक़े सां कढियो वञे। सिंध में पब्लिक सर्विस गाॾियुनि ख़िलाफ़ जाम इन्फोर्समेंट मां ऐं क्रैकडाउन जो फ़ैसिलो। बग़ैर डिजिटलाइज़ रूट परमिट वारियूं गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील राणा मेमण चयो आहे त सही फिटनेस सर्टिफिकेट ऐं लाज़मी फायर एक्सटिंग्विशर वारियूं गाॾियूं हलाइण ते बि सख़्त कार्रवाई कई वेंदी। अञा ताईं केतिरियूं ई पब्लिक सर्विस गाॾियूं डिजिटलाइज़ रूट परमिट ऐं सही फिटनेस सर्टिफिकेट खां सवाइ हली रहियूं आहिनि। कुझु गाॾियुनि में फायर एक्सटिंग्विशर बि मौजूदु न आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील राणा मेमण चयो आहे त अहिड़ियूं ख़िलाफ़ वर्ज़ियूं मुसाफ़िरनि जी हिफ़ाज़त लाइ सख़्त ख़तरो आहिनि। समूरियुनि पब्लिक सर्विस गाॾियुनि जी डिजिटलाइज़्ड रूट परमिट जी तस्दीक़ कई वञे। जेकबाबाद में बुलेदी ऐं रिंद बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां 2 ॼणा मारिजी विया। वारसनि जो लाश रखी धरणो। मीरापुर थाणे जे हद में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान इमाम जान ऐं बरकत अली बुलेदीअ खे क़त्ल करे छॾियो। मक़तूलनि जे वारसनि जो क़ौमी शराह ते लाश रखी धरणो। क़ातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। पिरियालो में गैस सिलेंडर फाटण सबबि वधीक हिकु ज़ख़्मी पोरियत फोतुनि जो अंग बथी वियो। 30 वरनि जे सिकंदर पुट कादिर दाद बुर्दी गंबरची अस्पताल में दम धणीअ हवाले कयो। उन खां अॻु संदसि भाउ मोहम्मद सलीम बुर्दी बि फोत थी वियो हुयो। 7 ॾींहं अॻु लुकमान पुल वटि गैस सिलेंडर फाटण सबबि 6 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। सिजावल जे ॻोठ अब्दुल करीम शोरो में पुलिस जी चढ़ाई। मासूम नेंगरी फोत। ॻोठाणनि जो मीरपुर बठूर हैदराबाद रोड ते धरणो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस चढ़ाई दौरान मासूम नेंगरी लतार जी फोत थी वई। पुलिस बेगुनाह हिक ॻोठाणे जुमन सोलंकीअ खे खंभे खणी वई आहे। शक आहे खेसि कूड़े मुक़ाबले में मारियो वेंदो। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। राधण वेझो मासूम नेंगर पाणी जे तलाउ में विंझंदे ॿुॾी फोत। ॻोठ मसू जलवाणी वासी 7 वरनि जो ग़ुलाम अब्बास मोरियो घरनि भरिसां बीठल पाणी जे तलाउ में विंझंदे ॿुॾी वियो। नेंगर खे बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टरनि फोत थियण जी तस्दीक़ कई।